बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकन न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में अवां जा एॾो हाज़िर आहियूं। लखें करोड़ें दुरूद उन ज़ात पाक जे मथां जेका वजह काइनात आहे, जंहिंजे वजह जे करे अलाह पाक हीअ काइनात पैदा कई। हिन काइनात में असां जहिड़े ख़सीस गुनाहगार इंसाननि खे बि पैदा कयो ऐं असांखे उन ज़ात मुक़दस जी सदके असांखे बि अशरफुल मखलूक़ात सजण जो मौक़ो मिलियो। रमज़ान शरीफ़ जे महीने में क़ुरान पाक जो नाज़िल थियणु इहा बि असां लाइ हिकु तमामु वॾी नेमत आहे। हिन भलारे महीने में हिन भलारे किताब जो नुज़ूल यकीनन असां लाइ तमामु वॾे फ़ख़ुर ऐं नसीब जी ॻाल्हि आहे। अॼु असां रमज़ान पाक में क़ुरान शरीफ़ जे नुज़ूल जे हवाले सां ऐं उन मुतालिक़ जेको आहे सवाल जवाबु कंदासीं। प्रोग्राम में असां दावत ॾिनी आहे मौलवी ग़ुलाम रसूल सूमरो साहिब जन खे। अचो त साणुसि गुफ़्तगू कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, शहर रमज़ान लदी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, अलाह पाक फरमायो आहे त हिन महीने में क़ुरान पाक नाज़िल कयो वियो आहे। क़ुरान पाक जो नाज़िल थियणु रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में ऐं उन सां गॾोगॾु क़ुरान पाक जी तालीमात असां लाइ मशअल राह आहिनि। हीअ ज़िंदगी इस्लाम जो जेको सॼो हिकिड़ो दारो मदार बि क़ुरान पाक जी तालीमात ऐं अहादीस ते आहे। पर अॼु रमज़ान जे हवाले सां ॻाल्हि इहा कंदासीं त रमज़ान में क़ुरान पाक जो नुज़ूल थियो ऐं असां क़ुरान पाक जी तालीमात हासिलु कयूं, इहो असांजे मथां फ़र्ज़ु आहे। त इहो क़ुरान पाक जी तालीमात हासिलु करणु ऐं जीअं रमज़ान में हिकिड़ो सिलसिलो आहे त रमज़ान में आम माण्हू वधि खां वधि क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहे। इन मुतलिक़ तव्हां पंहिंजे इज़हार ख़्यालु कंदा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। जीअं त अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान जो उहो महीनो जंहिंमें क़ुरान पाक खे नाज़िल कयो। ऐं पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदो हलां, तौरेत, ज़बूर, इंजील बि रमज़ान शरीफ़ में ई नाज़िल थिया आहिनि। तव्हांजो सुवाल त क़ुरान पाक जी जेका असां वटि रमज़ान पाक में तिलावत वधीक थिए थी पई, त इहा बहितर रहंदी या क़ुरान पाक खे फ़हम सम्झ हुजे उहा बहितर रहंदी। असल मसइलो जेको आहे क़ुरान पाक जो इलाही किताब आहे। अल्लाह ताला इंसान जो ठाहींदड़ आहे। जीअं हिकु को इंजीनियर हूंदो आहे, काई बि मशीनरी ईजाद कंदो आहे, पोइ उन्हीअ सां गॾु हिकिड़ो किताबु मैन्युअल ठाहींदो आहे। त जेकॾहिं किथे को इन मशीनरी सां प्रॉब्लम थी वञे, मसइलो थी वञे, हिन किताब मुताबिक़ अमल कंदो, ख़राबु थिए त हीअं ठाहियोसि, हीअ शइ थी वञे थी त हिन सां दुरुस्त कयोसि। हिन किताब सां गॾु जेकॾहिं अमल कंदा ईंदासीं, उनजी लाइटिंग केतिरी रखणी आहे, उनखे बिजली केतिरी ॾियणी आहे, उन में शामिल हूंदा आहिनि। त इंसाननि जो बानी ख़ालिक आहे अल्लाह ताला। त अल्लाह ताला हिन क़ुरान खे नाज़िल जेकॾहिं कयो हुदल लिन्नास, इंसाननि जी हिदायत जे लाइ। ठीकु आहे साईं। हाणे असांखे हिदायत हुन किताब मां कीअं मिले? अॻ में त असां हुनखे सम्झूं त सही न। सही। असां सिंधी, असां बलोच, असां पारसी, असां अफ़गानी, असां अंग्रेज़, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा अरब त असां आहियूं कोन। जॾहिं असां अरब न आहियूं, असांखे अरब बि सम्झ में नथी अचे पई। असांजो तिलावत ते ज़ोर आहे। ठीकु आहे, तिलावत जो पंहिंजो अजर मिलंदो, सवाबु मिलंदो हुनजो, पर उन सां का हिदायत कोन मिलंदी असांखे। जेकॾहिं इन तिलावत सां ऐं किरत सां असांखे हिदायतूं मिलनि हा, त सभ खां वधीक हादी असांजा इहे मस्जिदनि जा जेके ख़तीब आहिनि, उहे हिदायत याफ़्ता हुजनि हा। पर जेकॾहिं उन्हनि ते बि असां नज़र कयूं था, क़ुराननि जी भरियुनि सां गॾु उन्हनि जा किरकार ख़राबु हूंदा आहिनि। उनखे ख़बर ई कोन्हे त माना मूंखे जेको सीने में आहे त इन जो मतिलबु मक़सदु छा आहे, मतिलबु छा आहे, तशरीह कहिड़ी आहे। ऐं असां जेके बि इंसान आहियूं, कोई बि किताब असांखे सम्झ में न ईंदो आहे,
असां अध ते ई फिटी करे छॾंदा आहियूं उन किताब खे पढ़ण ई सम्झ में नथो अचे, हुनमें दिलचस्पी पैदा न थींदी, दिलचस्पी जॾहिं पैदा सम्झ थिए। में न ईंदो। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त क़ुर पाक असांखे हिकु दफ़ो सम्झ में न ईंदो, ॿियो दफ़ो न ईंदो, असांजी पढ़ण लॻी पई आहे। त असांखे पहिरियों छा करणु खपे, उनखे सम्झणु खपे। हल सम्झ में कीअं ईंदो, असां फ़र्ज़ु कयो असां उनखे पढ़ी वियासीं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन खां वठी असां वन्नास ताईं पढ़ी वियासीं। सम्झ में असांखे न आयो। सूरे फाते में छा हुयो, सूरे बकरा में छा आहे, सूरे आल इमरान में छा आहे, पढ़ी त वियासीं, नाला बि यादि करे वियासीं, लफ़्ज़ बि यादि करे वियासीं, उनजो शान नज़ूल कहिड़ो, शान उन नुज़ूल आयतुनि जो कहिड़ो, मतिलबु आयतूं मफ़हूम कहिड़ो, ख़बर त पवे जेको हुदल लिन्नास थी करे आयो। तमामु अहम ॻाल्हि त इहा ई आहे। ठीकु आहे। असांखे निमाज़ आहे, ठीकु आहे, निमाज़ जो बि हुकुम आहे, वर्क उमर राकीन। हाणे निमाज़ लफ़्ज़ त पारसी आहे, उनखे अरबी में चवंदा सलात। हाणे उन सलात जी माना छा आहे, उहा बि त असांखे सम्झ में अचे न। सलात अरबी लफ़्ज़ आहे, उनजो मादो कहिड़ो आहे, मज़दर कहिड़ी आहे। त इन्हीअ जे करे ही नुज़ूल क़ुर जेकॾहिं थियो त उनजो मक़सदु इंसाननि जी हिदायत जे लाइ। ऐं अल्लाह ताला असांखे क़ुर पाक में जेको हुकुम थो ॾे, अफ़ला यतदब्बरूनल क़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। तव्हांखे छा थी वियो आहे जो तव्हां क़ुर में तदब्बुर नथा कयो। ऐं क़ुर पाक जो जेकॾहिं को पढ़ंदड़ हूंदो, क़ुर पाक जो पढ़ंदड़, छा आहे त हिते असां वटि बदकिस्मती सां हिकु मज़हब असांजे अबे ॾाॾे वारो आहे। फ़र्ज़ु कयो मां बरेलवी आहियां त मां बरेलवी वारे मज़हब खे क़बूल थो कयां, मां देवबंदी आहियां, देवबंदियुनि वारे मज़हब खे क़बूल थो कयां, मां अहले तशय्युअ सां वास्तो आहे, मां उन खे क़बूल थो कयां, ॿिए कंहिंखे सम्झण जी गुंजाइश ई कोन्हे, गुंजाइश ई नथो कयां। ऐं असल जेको मज़हब आहे उहो आहे क़ुर वारो। हाणे क़ुर वारो मज़हब असांखे केतिरा तो उसूल अख़लाक़ियात सेखारे, कुल या अय्युहल काफ़िरून ला आबुदु मा ताबुदून वला अंतुम आबिदून मा आबुद वला अना आबिदु मा अबतुम वला अंतुम आबिदून मा आबुद लकुम दीनुकुम वलिय दीन। ऐं क़ुर पाक असांखे केतिरा तो ॿिया उसूल सेखारे। असां कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं, पर अल्लाह ताला जेके पंहिंजे मुक़ाबले में शरीक ख़ुदा अथसि, पंहिंजे मुक़ाबले में शरीक ख़ुदा अथसि, पंहिंजे पोइ लॻनि खे जेके उनजी हक़ीक़ी इबादत कंदड़ आहिनि, उन्हनि खे बि अल्लाह ताला इहो थो उसूल सेखारे, वला तसुब्बुल लज़ीना यदऊन मिन दुनिल्लाहि फयसुब्बुल्लाह अदवम बिग़ैरि इल्मिहिम। उन्हनि खे गारियूं न ॾियो जेके अल्लाह खां सवाइ ॿियनि जी पूॼा कंदा आहिनि, यानी लात खे, मनात खे, उज़ा खे, जेके बि फ़र्ज़ु कयो ख़ुदा जे मुक़ाबले में ॿिया ख़ुदा आहिनि। ठीकु आहे जी। ऐं ग़ैरुल्लाह सां त असां सभु ग़ैरुल्लाह आहियूं, पर जेके अल्लाह जो दर्जो रखनि था पिया, जंहिं बि इंसान वटि, तव्हां उन्हनि खे गारियूं ॾींदव, हो छा कंदा, फयसुब्बुल्लाह अदवम बिग़ैरि इल्मिहिम, पोइ अल्लाह खे गारियूं ॾींदा पंहिंजी जहालत में। छो त यकीनी ॻाल्हि आहे, हाणे फ़र्ज़ु कयो मां तव्हांखे तव्हांजे वालिद साहिब जी गार ॾियां त तव्हां मूंखे जा गुल भराईंदव, तव्हां बि मूंखे उहा ई जवाबु ॾींदव न। ज़रा जहिड़ो तव्हां अख़लाक़ मां जहिड़ो हलंदुमि ओड़ो तव्हां जवाबु ॾींदव। हल ठीकु आहे, साम्हूं तव्हां न चवंदव, दिलि में त ज़रूरु चवंदव। जॾहिं ॻाल्हि दुश्मनी में अचे थी, जॾहिं ॻाल्हि ज़िद में अचे थी, त माण्हू उहा ई साॻी लैंग्वेज इस्तेमालु करे। ठीकु आहे, मां ॾाढो आहियां हली, तव्हां मुंहिंजे ॾाढ खां डिॼी करे दॿिजी वियो, पर यकीनी ॻाल्हि आहे तव्हांजी दिलि त न दॿिबी। उन में त मुंहिंजे लाइ के सुठा लफ़्ज़ न हूंदा। त अल्लाह ताला जॾहिं हे क़ुर, हाणे हे क़ुर जो इस्लाम आहे, उहो असांखे इहा शइ सेखारे थो पियो। ऐं असां वारो जेको अबन अॾनि जो इस्लाम आहे, असां त हिक ॿिए खे काफ़र, मुनाफ़िक़, मुशरिक, इन खां अलावा त ॿिया के लफ़्ज़ ई न आहिनि असांखे। हाणे असांजे जेको हे नुज़ूल क़ुर जो महीनो आहे, तिलावत सां गॾु, ऐं सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु पैगाम इहो आहे, ख़ुदारा तव्हां मौलवियुनि खे बि भली ॿुधो, मां कोन रोकींदुमि, पर जेकॾहिं तव्हां पाण क़ुर पाक खे न पढ़ंदव माना सां, तर्जुमे सां, त तव्हांखे मौलवियुनि जे बदमाशी जी ख़बर न पवंदी। पंहिंजे मतिलब जो सामान था विकिणनि।
असां वटि ईअं ई आहे न साईं, जेकॾहिं का आयत अहले तशय्युअ जे मज़हब मुताबिक़ आहे, फ़िक़ह मुताबिक़ आहे, असां उनखे क़बूल नथा कयूं। जेकॾहिं का आयत देवबंदियुनि जे फ़िक़ह मुताबिक़, उन्हनि जी अक़ीदे मुताबिक़ आहे, असां उनखे क़बूल नथा कयूं। जेकॾहिं का आयत बरेलवियुनि जे अक़ीदे मुताबिक़ आहे, असां क़बूल नथा कयूं। छो नथा कयूं? न साईं, इन ते अमल बरेलवी कंदा आहिनि, इन ते देवबंदी कंदा आहिनि, इन ते शिया कंदा आहिनि, तंहिंजे करे असां इन क़ुर खे ई छॾे था ॾियूं। हा, असां उन जहिड़ा छो थियूं? छो थियूं? हालांकि उहो हक़ ते जेकॾहिं हुजे भली। सही सही। तंहिंजे करे माण्हू पाण क़ुर पाक ते तवजो करे। साईं, हिते हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो त असांखे क़ुर पाक पाण खे सम्झणु घुरिजे। ठीकु आहे, हाणे क़ुर पाक जा जेके तर्जुमा आहिनि, माण्हू इन में बि त मुंझियल आहे न, त तर्जुमो जेको कंदड़ आहे उनजो बि त कंहिं न कंहिं मसलक सां तालुक़ु आहे न। पोइ बि त वञी ॻाल्हि फिरी जेको तव्हांखे सम्झाणी मिले थी, उहा बि त उन मतिलबु त फिराए घिराए वरी उहो पंहिंजे मसलक जहिड़ो ई थो कढे न। तर्जुमो न, मां उनजी सम्झाणी ऐं तफ़सील जी ॻाल्हि थो कयां। मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, तव्हां पहिरियों तव्हां तर्जुमो पढ़ो। भली तव्हां फ़र्ज़ु कयो बरेलवी आहियो, तव्हां देवबंदियुनि जो तर्जुमो पढ़ो। तव्हां देवबंदी जो भली वञी बरेलवियुनि जो पढ़ो, भली वञी अहले तशय्युअ जो पढ़ो। तर्जुमे में कोई बि फ़र्क़ु न आहे। सही। ठीकु आहे, कुझु आयतूं 6666 आयतुनि में साईं, हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं बरेलवियुनि ऐं देवबंदियुनि जो इख़्तिलाफ़ आहे पाण में, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते, नूर ऐं बशर ते, मिसाल तौर ते तव्हां उन आयत खे, हो ईअं न आहे त को घटि था कनि। बरेलवियुनि वटि नूर जी हैसियत मथे आहे ऐं देवबंदियुनि वटि बशर जी हैसियत मथे आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॿिन्ही जी अक़ीदत मोहबत साॻी आहे। ईअं न आहे त को, जेकॾहिं तव्हां देवबंदियुनि खां पुछा कयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशर आहे त छा तव्हां जहिड़ो आहे, त उहो चवंदा न बाबा, असां खां मथे आहे। उहो चवंदा बशर जो शान मथे आहे, नूर बि हुनखे सजदो कयो आहे। छो त मुसलमान पंहिंजे महबूब जे बारे में, पंहिंजे नबी जे बारे में घटि जो त तसवुरु करे ई नथो सघे। सही हक़ीक़त आहे। इहो ज़हन में हल, जेकॾहिं इहे चंद आयतूं इन्हनि खां छॾे करे 6666 आयतूं, उहे त के अहकामात इलाही सम्झणु घुरिजनि, उहे त सम्झणु घुरिजनि न। ठीकु आहे, हिते त असां ॾिठीसीं इन्हनि को रटो हणी हणी असांखे यादि कराए छॾियऊं। हुन ॿुधायो कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, हुन ॿुधायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूर। बक़ाया जेके आयतूं आहिनि जंहिंमें ख़ुदा ताला असांखे तरबियत करे थो पियो, दुनिया जा सॼा इसरार क़ुर पाक में मौजूदु वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, जंहिंमें अलाह ताला असांखे वापार जा तरीक़ा थो सेखारे, तव्हां वापारु कहिड़े नमूने सां कयो। जंहिंमें अलाह ताला असांखे रहणी कहिड़ी थो सेखारे, जंहिंमें अलाह ताला असांखे अदलिया जे बारे में गवाहियूं थो सेखारे। त जेकॾहिं पंहिंजे पीउ जे मथां गवाही अची वञे, तव्हां उनजे लाइ बि ॾेई छॾियो। त ॿियूं बि त आयतूं आहिनि। असां हिते छा कंदा आहियूं, जेकॾहिं असां हुजूं क़ुर शरीफ़ जा पढ़ियल तर्जुमे सां, पोइ वेही जीअं सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहियूं न, लठण भाउ खां ॻाल्हाए अल हलनि। लठ त लाज़मी पंहिंजे भाउ खां ई, ॻाल्हाए अल अलॻि त मुंहिंजे भाउ जो ॾोह आहे या मुंहिंजे मुखालिफ़ जो ॾोह आहे। तमामु वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, मौलवी साहब क़ुर पाक जे नुज़ूल जे हवाले सां जेका गुफ़्तगू कई, उन में तमामु जम, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे खोले सम्झायो त क़ुर पाक जी तिलावत बि बिल्कुलु बहितरु आहे। क़ुर पाक जी तिलावत जो पंहिंजो हिकिड़ो अजर सवाबु आहे, पर जेको असांजे मथां जेका ज़िमेवारी आहे, जेको असां मुस्लमान जे मथां जेको फ़र्ज़ु आहे त क़ुर खे सम्झूं। फ़हमुल क़ुर असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। इन जे करे जेके असांजी बिल्कुलु ॿोली सिंधी आहे, उर्दू आहे, त असां वटि सिंधी में, उर्दू में क़ुर पाक जा तर्जुमा ऐं तफ़सीर मौजूदु आहिनि। हिन भलारे रमज़ान में असां में हिकु इहो जेको आहे त पाण में हिकिड़ो अहद कजे, असां हिकिड़ो पाण में हिकिड़ो इहो पको इरादो कयूं त असां हिन रमज़ान में ऐं आईंदा पंहिंजी ज़िंदगी में क़ुर पाक खे सम्झण ऐं सिखण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम खणी वरी ॿीहर रमज़ान जे हवाले सां कंहिं नए मौज़ू आणे करे तव्हांजे अॻे पेश कंदासीं। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।